अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां पराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ जी मालिकी ते ईरान ऐं अमेरिका विच में लफ़्ज़ी जंग तेज़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जल्द हुर्मुज़ खे अमरीकी इलाइक़ो करार ॾियण जो ऐलान कंदुसि। अमेरिका ईरान खे इक़्तिसादी तौर ते वॾो नुक़सान पहुचाईंदो। ईरान जे नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीब आबादी ट्रंप जे बयान ते रद्द-ए-अमल ॾींदे चयो आहे त हुर्मुज़ वारो लंघो ईरान जो हुयो, आहे ऐं रहंदो, जंहिंखे खोलण ऐं बंदि करण जो इख़्तियार रुॻो ईरान वटि हूंदो। हुर्मुज़ वारे लंगर खे कंहिं जे हुकुम ते कब्ज़े में नथो वठी सघिजे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण बाबति अञा फ़ैसिलो नाहे थियो। क़तर ऐं पाकिस्तान ज़रिए पैग़ामनि जो सिलसिलो जारी आहे। पैग़ामनि जी ॾे वठि ॻाल्हियुनि जे ज़मरे में नथी अचे। अब्बास अराग़ची वधीक चयो आहे त ओमान सां ॻाल्हि ॿोल हुर्मुज़ वारे लंगर ज़रिए सामूंडी रस्ते जे तयन ते हुई। हुर्मुज़ में सामूंडी सफ़र शुरू करण लाइ अमेरिका खे शर्त पूरा करणा पवंदा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ सां NDMA चेयरमैन जी मुलाक़ात। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमनि ऐं बहालीअ बाबति ब्रीफिंग। KPK गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में जारी इमदादी कार्रवाइयुनि बाबति आगाही। वज़ीर-ए-आज़म NDMA चेयरमैन खे हिदायत कंदे चयो आहे त NDMA सूबाई इदारनि ऐं PDMAs खां राब्ते में रहे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदाद ऐं रिलीफ लाइ समूरा वसीला क़त बांधा वञनि। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि मरीअ में पार्टी इजलास में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़, वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ समेत पार्टी अॻवान शरीक। इजलास में आज़ाद कश्मीर में हुकूमत साज़ी जे हवाले सां मुशावरत कई वेंदी। हैदराबाद में शादी बहाने घुराए मुबैना तौर क़ैद कयल इंडोनेशियन नारी बाज़ियाब। वुमेन कंप्लेंट सेल पारां नारी जी शिकायत ते नसीम नगर थाणे जी हद में कार्रवाई। वुमेन कंप्लेंट सेल जी इंचार्ज नसीम पलीजो जो चवणु आहे त इंडोनेशियन नारी इंदा मरलेन खे शादी बहाने घुराए क़ैद कयो वियो हुयो। नारी मैसेज ज़रिए शिकायत कई, जंहिं बाद कार्रवाई करे खेसि बाज़ियाब कराए वरितो आहे।